आहे मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे। मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे। पाण फुलपुर आहियां, दोसाणे ॻोठ जो आहियां। असांजी चोरी थी वई, तक़रीबन इनखे 4-5 महीना थी विया आहिनि। असांजे ॻोठ में हिकिड़ो धाड़ेल आहे जंहिंजो नालो अली मोहम्मद आहे उर्फ़ अल्लू आहे। उन असांजे ॻोठ में तमामु आज़ार कयो आहे। कंहिं बि ग़रीब मिसकीन जी का शइ न छॾी आहे। सोलर वारियूं प्लेटूं, उन खां अलावा बैटरियूं वग़ैरह, उन खां अलावा खोड़ क़िस्म जा माण्हू आहिनि जिन सां उहो आज़ारे थो। उन खां अलावा असां सां विड़ी पियो, मां उनखे पंहिंजी प्लेटूं साबित कयमि, उहो मूंसां विड़ी पियो, मूंखे कुझु धक हयईं। उन खां बाद मुंहिंजी दाढ़ी या बेरमीती कयईं, मुंहिंजी दाढ़ीअ में हथ विधाईं। इन SSP खैरपुर DIG सखर IG सिंध खां असां मुतालबो कयूं था। इहो हिकिड़ो माण्हू जेको आहे तमामु ॾोहारी आहे, तमामु बदमाश आहे, जेको असांजे ॻोठ वारनि खे, मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजे बचड़नि खे धमकी थो ॾिए। उहो असांजे ॻोठ जे अंदरि ॿिया ॿाहिरां माण्हू आणाए करे रूपोश माण्हू आहिनि जेके हिन वक़्त ताईं उहे असांजे ॻोठ जे अंदरि माण्हुनि खे, ॻोठ वारनि खे तकलीफ़ ॾियनि था। हिन वक़्त ताईं असांजे ॻोठ में तमामु माण्हू तमामु तकलीफ़ुनि जो शिकार बणियल आहिनि। उहो तमामु हिकिड़ो बेहूदो माण्हू आहे। IG सखर, DIG सखर, IG सिंध, SSP खैरपुर खां असां इहो मुतालबो था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असां परअमन माण्हू आहियूं, असां परअमन माण्हू आहियूं, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। साईं, असां SSP खैरपुर, IG सिंध, DIG सखर खां इहो मुतालबो था कयूं जेके असांजी चोरी थी वई आहे सोलर वारी प्लेटूं, उन खां अलावा जेके असांजी बैटरियूं चोरी थी विया आहिनि, असां इन SSP साहिब खां इहो मुतालबो था कयूं त असांखे इहे वापसि कयो वञे। ऐं असांजे ॻोठ जे अंदरि जेको तमामु फ़साद आहे, जेको तमामु चोरी थियनि थियूं, जिन बि ग़रीबनि मिसकिननि जी प्लेटूं चोरी थियूं आहिनि, इहे बराए महिरबानी करे असांखे वापसि ॾिनो वञे। ऐं असांखे IG सिंध खां इहो मुतालबो आहे, इन अलीम फुलपुर उर्फ़ धाड़ेल आहे, इन मुंहिंजी दाढ़ी सवारी जी बेरमिती कई आहे। SSP सखर खां इहो मां मुतालबो थो कयां त असांजी दाढ़ीअ जो इंसाफ़ कयो वञे, असांजी दाढ़ी जो इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।